बिशामी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सट ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि पारां मुतालबनि जी मंझताला भिचा बॉयज़ हाई स्कूल खां भिट शादमपुरा चौक ताईं एहतिजाजी रैली कढी, जंहिं में सख़्त नारेबाज़ी कई वई। उस्तादनि मास्तर सरवर राजपूत, गुलाब शाह, अब्दुल शकूर तहीम, साजिद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल एहतिजाजी रैली भिचा बॉयज़ हाई स्कूल खां अल्लावाला चौक खां थींदी भिट शादमपुरा चौक वटि पहुती, जिते उस्तादनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सरकार जी मुलाज़िम दुश्मन पॉलिसी के ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सूबे खां अलावा बाक़ी सूबनि में सरकारी मुलाज़िमनि खे पंहिंजा हक़ ॾेई रही आहे, पर सिंध जे उस्तादनि सां गॾु तमामु सरकारी इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िमनि जा जाइज़ अलाउंस रोके संदनि मुआइशी क़त्ल कयो पियो वञे। हुन चयो त असांजा सिंध सरकार खां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा 4 अहम मुतालबा आहिनि। पहिरियों मुतालबो पेंशन रिफॉर्म जा सभई नोटिफिकेशन कैंसिल करे पुराणा पेंशन रूल्स बहाल कया वञनि। सिंध जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि जो पघार पेंशन 70% इज़ाफ़ो कयो वञे ऐं वफ़ाक़ ॿियनि सूबनि वांगुरु सिंध जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि खे 50% डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस ॾिनो वञे। सिंध जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं एनुअल फंड रिटायरमेंट वक़्तु अदा कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।